जय हुजूर में आया हो ईसाई तजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो खजानतुल मारिफत में इसे बगुल दणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदा इसे तजरत अली जरे विसाल फरमायो जमात के फरमायो जमात सगोरी नंढे वडे के ननिहार जो ए मिट्टी जा अढाई हथ असा के जमात का परे नथा करे सगल तवा किथे बि हुआ मुर्शिद जी रूहानियत जो फैज़ बता कदे यो समझो बात सजादा नशीदो नंढो आ नंढे वडे के ननिहार जो ये जेके मिट्टी जा अढाई हथान ये असा के जमात का परे नथा करे सगल 100 साल भली गुजरी वजल हजारे साल दुनिया में गुजरी वजल इंशाअल्लाह क़यामत ताईं रोज़े धनी रबर जो फैज़ हलण जय रोज़े वारे जे हुजूर में आया हो उन जो अखलाक के करीब आयो हो एकरे जाए ता गुजर थो डेंभू अखर जो डेंभू ॾिठो हूंदो वो भजी आयो इसे रोज़े वारे जे कपड़न ते अचे वेठो फकीर हो ग़ालिबन उन जो हाजी जाफर नालो हो वो अगते वधो ते डेंभू के परे कया जो पीसे के तकलीफ न पहुंचाए इसे रोज़े वारे फरमायो हाजी जाफर उठते हट इन डेंभू के परे न कर यो डेंभू फकीरन जे दामन में अचे पियो आ यो डेंभू फकीरन जे दामन में अचे पियो आ ते करे न के हटाइन अबा जे जो अखलाक यो होजे जो डेंभू आयो आ फरमाइंदा परे न कर साजे दामन में आयो आ जेको डेंभू के परे न थो करे वो तो असा के इंशाअल्लाह परे कोन रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो हिकिड़ो शख्स वालिद हो पंहिंजे पुट खे गॾु वठो पियो वियो पुट खे चईं बा अॻियां हुजूम अची वियो ख़ल्क़ जो माण्हुनि जो रश थी वई हुनखे चई बाबा मुंहिंजी दामन पकिड़े वठ काबू करे वठजां रश लॻी पई आहे किथे विञाइजी न वञी गुम न थी वञी पीउ चयो पुट खे काबू करे वठजां रश में हलियो न वञी हेॾे होॾे इसे रोज़े वारा फरमाईंदा त पीउ जी जेका दामन आहे न इहा मुर्शिद जे राब्ते वांगुरु भला ये खणी समझो तो पंहिंजे मुर्शिद के पंहिंजे वालिद जाके समझो हालांकि हिकु वालिद न लखे वालिद मुर्शिद जी निस्बत मां कुर्बान कया ज़ोर सां सुभान अल्लाह जो पाण फरमायो तो मुर्शिद जो जेको राब्तो आहे इहो वालिद जे दामन वांगुरु आहे जेकॾहिं मुरीद पंहिंजे मुर्शिद जे दामन खे मज़बूती सां वठंदो ऐं ख़्यालनि जे दुनिया में परेशान थियण वारा फ़क़ीर दुनिया जा ख़्याल मथां अची विया दुनिया जा ख़म मथां अची विया जंहिंजे करे तूं परेशान आहीं इसे रोज़े वारा फरमाईंदा त तूं मुर्शिद जे दामन खे मज़बूती सां पकड़े वठ जेका ख़्यालनि जी दुनिया आहे न ख़्यालनि जी दुनिया ख़तरनाक माण्हुनि खे ख़्याल अची वेंदा आहिनि हज़रत रोज़े वारा फरमाईंदा इंशाअल्लाह तूं उन अहिड़नि ख़्यालनि जे दुनिया में कॾहिं बि गुमराह कोन थींदे जे मुर्शिद जी दामन मज़बूती सां अॼु असां माण्हुनि खे ॿ टे तस्बीहूं खड़कायूं त असांखे ज़ौम पैदा थियो असां में ख़ुदी पैदा थी हाणे असां बुज़ुर्ग थी विया आहियूं हाणे असां वॾा अहलुल्लाह थी विया आहियूं हाणे असां वॾा ज़ाकिर फ़िक्र वारा थी विया आहियूं हाणे शायदि मुर्शिद जे ताल्लुक़ जी ज़रूरत कान रही आहे ऐं मुर्शिद जे ताल्लुक़ खां पुठिते केरु हटिजी वञे फेसबुक खे ॾिसी सोशल मीडिया खे ॾिसी ख़ल्क़ माण्हुनि खे ॾिसी करे मां तव्हांखे अर्ज़ थो कयां जवाब सगोरी अर्ज़ इहो कयो पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अदब जे मथां जमात खे तवज्जो ॾियारींदा ऐं ॿिए पासे ते मुर्शिद सां इत्तिहाद ऐं राबिते क़ाइम करण जी पाण हमेशह तलक़ीन जमात खे फरमाईंदा जेतिरो अवाजो मुर्शिद सां ताल्लुक़ मज़बूत हूंदो पीसे फरमाईंदा अगर ज़िक्र फ़िक्र में कोताही थी वई त बि मुर्शिद जे ताल्लुक़ जे करे फैल खां महरूम न थींदो ज़ोर सां नारो लॻायो ज़िक्र फ़िक्र में तकड़ो आहे पर मुर्शिद सां ताल्लुक़ कोन्हे को ताल्लुक़ मुर्शिद सां कमज़ोर आहे ज़िक्र
फिक्र फिक्र भला दई पर मो ज्यादा फैद का मारो मुदीने फैद बा हिस्सो करे मिलंदो जे मुर्शिद सासान को मजबूत दुरूद शरीफ गाना पढ़ो सल्लल्लाहु अलैहि जो कयो जेतरो थी सके वो पहले मुर्शिद सां ताल्लुक मजबूत कयो सेवदे यारे फरमायो भाई हिकिड़ो हो मुहाणो बीठो हो दरिया ते करे पियो मच्छिन जो शिकार बादशाह अची गुजरियो चई तो मुहाणो मीर भर जार लॻायो वेठो आहे दरिया में मच्छिन खे पकड़ जे लाइ बादशाह चयो ऐ मुहाणा जी मूंखे शिकार में शरीक कंदे गॾिजी शिकार कयो ठीकु आहे सुञाणंदो कोन को बादशाह चयो बाबा ठीकु आहे हली अचे गॾिजो मूंसां शिकार में बादशाह जा हथ बख़्त वारा तो सुभान अल्लाह ये जो यार लाथई इसे फरमाइंदा मुहाणो जार कढंदो हो हिक या ॿ मच्छो बादशाह जो कड़े जार हेठ लाथो खणी जो छिके त सॼो प्यार मच्छर सां भरजी आयो मुहाणे जो से शरीक अध मुंहिंजो अध तुंहिंजो बादशाह जो का गाल करे ये सब मजूमा तो खे ॾेई छॾियो सुभाणे बादशाह जे दरबार में मिल जांच इसे रोने वाला फरमाइंदा बादशाह सुबह जो पंहिंजे दरबार में अचे वेठो दरबार खे चई दिने हिकिड़ो मुहाणो अमीर बारा मूं वटि अचण वारो आहे दरवाजा बंदि न कजो हुनखे फौरन मूं वटि वठी अचिजो बादशाह सुबह जो ताज पाए तख़्त ते अची वेठो हज़रत इसे रोने वाला फरमाइंदा मुहाणो अमीर घर में आयो अंदर जीअं ई दरवाजे खां दाख़िल थियो बादशाह खे तख़्त ते वेठल ॾिठई जी सुभान अल्लाह ये तो उहो हमरा हुआ जेको कल मूसा मच्छर जे शिकार में शरीक थियो हुयो बादशाह खबराइन बादशाह भी से फरमाइंदा उठी बीठो ठाकुर पाए हिन सां मिलियो पाण सां गॾु हुनखे तख़्त ते विहारी माण्हुनि खे माण्हू हैरान लॻा पिया ही केरु माण्हू आहे माण्हुनि खे चई हैरान न थियो ही मुंहिंजो शरीक आहे कल हिन मूंखे मच्छर जे शिकार में शरीक कयो हुयो अॼु मां हिनखे पंहिंजे बादशाहीअ में शरीक देखियो अधु बादशाही मुंहिंजी आहे अधु बादशाही मुहाणे जी आहे अधु माल मुंहिंजो आहे अधु माल मुहाणे जो आहे मिल्कत सॼी तक़सीम बादशाह करे छॾी हाणे इहे वाक़े जे बयान करण खां बाद में हज़रत पीसे रोदे वारा जेका ॻाल्हि फरमाइनि था तवजो सां ॿुधजो पीसे फरमाइनि था